कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कराची में पुलिस पसंद जी शादी कंदड़ दुआ ज़ोहरा खे सिंध हाई कोर्ट में पेश करे छॾियो। दुआ ज़ोहरा अमड़ पारां मिलण जी कोशिश कई पर पुलिस खेसि रोके छॾियो। दुआ ज़ोहरा जी अमड़ रोईंदे पुलिस जे साफ़िन सां बि बदतमीज़ी। पुलिस दुआ ज़ोहरा जे मुड़ुस ज़हीर खे बि अदालत में पेश करे छॾियो। गुज़िरियल ॿुधणी ते दुआ ज़ोहरा अदालत में बयान ॾिनो त खेसि के बि अगवा न कयो, हिन मर्ज़ी सां ज़हीर सां शादी कई है, मुड़ुस ॾांहुं वञणु चाहे थी। गुज़िरियल ॿुधणी ते बि वालिदिन खे दुआ ज़ोहरा सां मिलण न ॾिनो वियो। अदालत उमिरि जांच लाइ मेडिकल टेस्ट जो हुकुम ॾिनो हो। दुआ ज़ोहरा जे वालिदिन जो चवण त असांजी न्याणी जी उमिरि घटि आहे, असांजी न्याणी सां मुलाक़ात कराई वञे, दॿाउ जो शिकार आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।